नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो शहर जा मसला हल न थियण ख़िलाफ़ सिंध एक्शन यूथ कमेटी पारां सिंधु नवाज़ घांगरो, ज़ैन सियाल, वकार अली, सोहेल ऐं ॿियनि पारां नेशनल प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई। इन मौक़े ते सिंधु नवाज़ घांगरो ॻाल्हाईंदे चयो त कंडियारो शहर जा मसला वधी विया आहिनि। हिन जो चवणु आहे त करोड़े रुपया बजटूं हुजण बावजूदु शहर जी हालत बहितर न थी सघी आहे। ऑफिसर रुॻो करप्शन करण में पूरा आहिनि। जेकॾहिं शहर जा मसला हल न थींदा त भरपूर नमूने तहरीक हलाई वेंदी। सिंधु नवाज़ घांगरो जो चवणु आहे त शहर जी पब्लिक लाइब्रेरी मसइले जो वर चढ़ियल है। अस्पताल मसइलनि जो शिकार बणियल है। कंडियारो जी अस्पताल रेफर सेंटर बणियल है। अस्पताल में ईंदड़ मरीज़नि खे इलाज जूं सहूलियतूं नथियूं मिलनि। शहर में कब्ज़ा थी रहिया आहिनि। पहिरीं त तव्हां सभिनी साफ़ी भाइरनि जा लख एहसान कुर्ब जो हमेशह चयां मां शागिर्दनि जा, पोरियतनि जा, मज़दूरनि जो आवाज़ पंजंदा रहो था। केतिरनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾींदे पोइ बि उन्हनि सां गॾु ॿियो था। उन लाइ तव्हां जस लहिणो असांजी तरफ़ां तव्हांखे क़ौमी सलाम। कंडियारे जा मजमूई जेका मसइला आहिनि, कंडियारो हिन वक़्तु सॼी सिंध जियां खंडर वांगुरु लॻी रहियो आहे। न तालीम आहे, न सिहत जो को ख़ासि इंतज़ाम आहे, न रोड रस्ता, न सफ़ाई सुथराई आहे। ऐं हिन वक़्तु त तव्हां ॾिसो त भाण पोइ आबादगारनि खे मिली नाहे रहियो, जंहिं लाइ हू सख़्तु परेशान आहिनि। पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे भाण ॾिनो थो वञे। ऐं उन खां अलावा पुलिस गर्दी जेका अहम इशू आहे तव्हांजे माण्हुनि जो, त आए ॾींहुं आम माण्हुनि खे हूअं त फुरियूं, धाड़ा, चोरियूं आम जाम आहिनि, पर तव्हां ॾिसो त पुलिस जो कमु इहो आहे हिते वञी बचो त शरीफ़ माण्हुनि खे तंग करणो आहे। आम माण्हुनि खे कूड़ियूं FIR कटणियूं आहिनि, उन्हनि खे मुख़्तलिफ़ तरीक़े सां हर बार लाइ उन्हनि खे तंग करणो आहे। ऐं हितां जा चूंडियल नुमाइंदा तव्हां ॾिसो त न स्कूल था ॾिसण वञनि त हू कहिड़ी ज़बू हालत जी शिकार आहिनि, न लाइब्रेरी था वञनि, न हॉस्पिटल था वञनि, त उते कहिड़ा मसइला आहिनि। पर शाम खां पोइ तव्हां ॾिसंदा त हू घरनि खां ॿाहिरि निकिरी था अचनि ऐं सॼो कंडियारे जो चक्कर लॻाइनि था त किथे को टुकड़ो ख़ाली त न आहे, को टुकड़ो बची त न वियो आहे जेको असांजी नज़रुनि खां जेको कब्ज़ो करणो आहे, जेको शर्मनाक अमल आहे। तव्हां ॾिसो त स्कूल केतिरा ई हिते कंडियारे में आसपास केतिरा ई स्कूल आहिनि जिन जूं भितूं किरियल आहिनि। जिते 100 ॿार आहिनि त उते उस्ताद तव्हांखे न मिलंदो। ऐं किथे वरी स्कूल बंदि पिया आहिनि केतिरे ई अरसे खां। उन खां अलावा अगरि लाइब्रेरी जी ॻाल्हि कजे त उतां जा नौजवान जेका असां सां हिनमहिल मौजूदु बि आहिनि, वकार ऐं मेहताब ऐं ज़ैन, उहे बि असां सां मौजूदु आहिनि। मुसलसिल 2.5-3 सालनि खां मुसलसिल हू जदोजहद करे रहिया आहिनि। छाजे लाइ? हू हिन लाइ जदोजहद करे रहिया आहिनि त हू पढ़णु चाहिनि था, हू हिन कंडियारे खे बहितर बणाइणु चाहिनि था। पर न उन्हनि खे किताब था ॾिना वञनि, न उन्हनि खे फर्नीचर थो ॾिनो वञे, न उन्हनि खे शर्मनाक इहो अमल आहे त सिर्फ़ु हिकु कमरो आहे, उन में जेको फर्नीचर पियो आहे उहो बि भॻल ऐं टुटल। जॾहिं ही डिमांड। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।